नाज़रीन मटियारी में आगाह कंदासीं त मटियारी जे NA 216 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मखदूम जमीलुज़्ज़मान कामयाबी हासिल करे वरिती आहे। आगाह कयो पिया मटियारी में NA 216 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मखदूम जमीलुज़्ज़मान कामयाबी हासिल करे वरिती आहे। मखदूम जमीलुज़्ज़मान 1,24,000 खां वधीक वोट हासिल करे कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त मुस्लिम लीग नून जे बशीर मेमण 80,000 वोट खणी सघियो आहे ऐं उनखे शिकस्त थी आहे। आगाह कयो पिया मुस्लिम लीग नून जो बशीर मेमण 80,439 वोट खणी हाराए वियो आहे। मुस्लिम लीग नून जो नसीर अमन 65,432 वोट खणी हाराए वियो आहे। आगाह कयो पिया NA 216 मटियारी ते मखदूम जमीलुज़्ज़मान 1,24,536 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त नून लीग उम्मीदवार बशीर मेमण जंहिं 80,439 वोट खंया आहिनि। NA 216 मटियारी ते मखदूम जमीलुज़्ज़मान 1,24,000 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त PS 57 मटियारी ते मखदूम फ़खरुज़्ज़मान 52,000 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे ऐं सैयद जलाल शाह जामो 44,873 वोट खणी हाराए वियो आहे। इन हवाले सां अल्ताफ़ मेमण असांखे जॉइन कयो। हाल मां अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मटियारी ज़िले जे हिक क़ौमी ऐं ॿ सूबाई तकनि ते जेको आहे सो PP उम्मीदवार जेके आहिनि, जंहिं मखदूम हाउस हाल आहे उहो उनजा उम्मीदवार सोबारा थी विया आहिनि। सरकारी नतीजा बि हिन वक़्तु जेके आहिनि उहे अची चुका आहिनि। मटियारी ज़िले जो जेको क़ौमी तक आहे 216 जंहिं ते जेको आहे सो PP उम्मीदवार मखदूम जमीलुज़्ज़मान जेको आहे 1,24,536 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त नवाज़ लीग उम्मीदवार जेको हुयो मुस्लिम लीग नून जो सदर बशीर अहमद मेमण जेको हुनजे मुक़ाबले में हुयो 79,439 वोट खणी उहो ॿिए नंबर ते आयो आहे। इन तक ते जेको वोटनि जो टर्न आउट जेको ॿुधायो वियो आहे 53.83% ॿुधायो वियो आहे त हिते टर्न आउट रहियो, जॾहिं त PS 56 मटियारी 1 जंहिं ते PP जो मखदूम महबूबुज़्ज़मान जेको आहे 72,178 वोट खणी जेको आहे सो कामयाब थिया, जॾहिं त हुनजे मुक़ाबले में मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार नसीर अहमद मेमण जेको आहे 35,432 वोट खणी ॿिए नंबर ते आयो आहे। साॻी रीति जेको PS 57 मटियारी 2 जी सीट हुई उन ते पाकिस्तान पीस पार्टी जो उम्मीदवार मखदूम फ़खरुज़्ज़मान जेको आहे 52,175 वोट खणी कामयाब थियो आहे, जॾहिं त GTA जो उम्मीदवार जलाल शाह जामोर जेको 44,873 वोट खणी जेको आहे ॿिए नंबर ते रहियो आहे। हिन टिनी तकनि ते जेको टर्न आउट आहे उहो 50% खां मथे ॿुधायो वियो आहे। सरकारी नतीजा बि हिन वक़्तु जेके आहिनि उहे। वॾी महिरबानी अल्ताफ़ मेमण तफ़सील ॾियण जे लाइ।